अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा गोरचाणी खां रिपोर्ट ॾींदा हलूं। मीरवा गोरचाणी लॻ ॻोठ चौधरी गुलाम मोहम्मद आराई वटि मोटरसाइकिल ऐं ट्रक जे विच में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। उन जे नतीजे में मीरवा गोरचाणी वासी 25 साला मुख़्तियार रिंद थॾे ते ई फ़ौत थी वियो। मीरवा गोरचाणी हद पुलिस स्टेशन थाणे खां 1 किलोमीटर परे जे फ़ासिले ते ट्रक ऐं मोटरसाइकिल जो टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में मुख़्तियार रिंद थॾे ते ई दम धणी हवाले कयो। बर वक़्त मीरवा गोरचाणी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के रूरल हेल्थ सेंटर मीरवा गोरचाणी खणाए आई, जिथे डॉक्टरनि ज़रूरी कार्रवाई बैद लाश वारसनि हवाले कयो। जॾहिं त फ़ौती मुख़्तियार रिंद बुखारी टाउन मीरवा गोरचाणीअ में चौकीदार तौर मुलाज़िम हो। वारस लाश के पंहिंजे अबाणे ॻोठ खणाए आया। लाश ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो। हर अख आली, जॾहिं त वाक़े जी अञा ताईं का बि FIR दाख़िल न थी सघी आहे।